साईं मञा शकूर बादशाह जो पुट पियो बणिजे। बादशाह जे पुट जी शादियूं जे बाक़ी छा। परे परे खां अवाम बादशाह वज़ीर नौकर पर हले काथों काथों जो अवाम उन भत में शिरकत करे आयो। साईं असांखे बि सॾु हुयो, असां बि कम वारा थी तो वियासीं। उस्ताद गुलाम हुसैनी टीम हुजे, से कामी हुजनि, उस्ताद मुनीर हुजे, हजम रांधो, अदा बूटीअ जो सटको कुटको हुजे, घिगड़ियूं देगियूं लहनि पियूं, ॿियूं चढ़नि पियूं। अदा कम हले पियो वेठो, कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं। बादशाह जो धूम धाम सां काज पियो हले साईं। अदा के परे परे खां माण्हू उते अचनि पिया। अदा के वरी जोगी फ़क़ीर बि उन बादशाह में अची पुॻा। उन बादशाह जे भत ते 5 जोगी हुजनि। अदा बादशाह चयो त बाबा कमकार पंहिंजे हिसाब सां जेका कम वारा आहिनि सो हेॾे न लड़नि। मूंखे बाक़ी चई तूं ख़ासि असांजो तूं भली हुजे त मुंहिंजी भर में। अदा बादशाह चयो त बाबा अॻे ज़माने में कचहरियूं थींदियूं, वॾियूं भत वियांव ते माण्हू ॻाल्हियूं ॿुधंदा। अदा ही ॻाल्हि का ॿुधाए का कचहरी कयूं। सो त बादशाह ऐलान कयो बाबा ही जोगी फ़क़ीर बि मुंहिंजे पुट जी शादीअ ते आया न। सो ही जोगी फ़क़ीर कहाणी खणी ॿुधाईंदा ॻाल्हियूं। छो त ही दर दर जा फ़क़ीर नाले काथों दा पिनंदा अचनि पिया। सो हे पंहिंजे हिसाब सां को न को किसो ॿुधाईंदा। हिननि खे सॼी दुनिया जी ख़बर त छा हले थो, छा चले थो। अदा शकूर जी बादशाह जे पुट जी शादी हुजे, सही धूम धाम सां हले पियो। अदा बादशाह ऐलान कयो बाबा फ़क़ीरनि जे वात मां कहाणी ॿुधंदासीं। सो कहाणी फ़क़ीर ॿुधाईंदा। सुबुह केर बि हेॾे होॾे न थिए, सभु अचनि ॿाहिरि, जेका बि बीठा आहिनि था कम वारा सिर्फ़ु रहनि, बाक़ी ॿिया सभु अचनि। अदा मां बि आयुमि, सभई अचे हमरा जेका बि हुया ॿाहिरियों के कचहरिया मोर सभिनि चयो त बाबा हलूं बादशाह दरबार में घुरायो त वञूं। अजा सभई अची पेश थिया। अदा बादशाह हिकिड़े जोगीअ खे चयो बाबा तव्हां रुलो पिनो था, अॼु का कहाणी ॿुधायो असांखे का ॻाल्हि जेकी असां कॾहिं ॿुधी न हूंदे। अदा जोगिनी हिकिड़े हमरा ते हथु खयूं त बाबा हीउ जेको असांजो छोकिरो आहे नौजवान, सो कहाणी इहो ॿुधाईंदो, सो इन खे था ऑर्डर ॾियूं। अदा उहो छोकिरो उथियो, बादशाह खे चई बादशाह सलामत मां कहाणी ॿुधाईंदुमि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। बादशाह चवणु लॻो त बा शर्त ॿुधाए। चई बाबा हाणे मुंहिंजो शर्त इहो आहे, मां कहाणी खणंदुमि जेसि ताईं कहाणी पूरी नथी थिए, इन विच में को बि उथियो बादशाह सलामत तोखां हिसाब किताब मां वठंदुमि। बादशाह चयो त भणा अहिड़ो को शर्त। बादशाह चयो बाबा मूंखे शर्त क़बूल आहे। बाबा सॼी पंहिंजी रियायत वज़ीर वॾा वॾा माण्हू वेठा उन्हनि खे चई बाबा ॿुधो था ऐलान। अबा सभिनि चयो त बादशाह सलामत असां कोन उथंदासीं। अदा बादशाह खे ऐलान मतिलबु त उहो शर्त मंज़ूरु कयो ऐं बादशाह मूंखे ऑर्डर ॾिनो त वारो करे दरवाज़ो ॾे, जंहिं दरवाज़े मां केर बि न टपे। अदा मां दरवाज़ो ॾेई लठ खणी वेही रहियुसि। मां चयो ॾिसां त कहिड़ो आहे जवान जो पुटु उथे त हणी मग़ज़ त फाड़ियांसि। अदा मां डंडो खणी दर ते वेही रहियुमि ऐं उन छागुड़िया शहज़ादो जेको हुयो जोगुनि जो, उन खणी ॻाल्हि खईं। बादशाह सलामत कंहिं ज़माने में 2 हिकिड़ा भाइर रहंदा हुया। पोइ हुन 2 भाइरनि जी प्रीत पाण में वॾी हुजे, सो पंहिंजे हिसाब सां उहे शादियूं करे आया, हेॾां होॾां के इंजूं पंहिंजियूं के परे जूं। सो पंहिंजे हिसाब सां भाइरनि जी मोहबत जॾहिं शादी करे आया, पोइ भाइरनि पाण में चयो त असांजी प्रीत आहे हेॾी, सो मायूं त खणी परे परे जूं आहिनि, सो उहे त असांजूं पाण में मिटणियूं न आहिनि न। असां पाण में मिटूं, बाक़ी मायूं असांजूं मिटणियूं न आहिनि। सो हाणे तोखे जे पुट ॼमे त मूंखे ॾिजांइ, जे मूंखे पुटु ॼाओ त मतिलबु धीउ ॼाई त मां तोखे ॾींदुमि। पाण में मिटी कंदासीं। अदा हिननि ॿिन्हिनि पाण में वाइदा इक़रार कया। अदा कुदरत मुंहिंजे अलाह जे वॾे भाउ खे पुटु ॼाओ, से नंढे खे धीउ ॼाई। अदा ॿिन्हिनि भाइरनि जी पाण में ज़बान थियल हुई। अदा ॾाढा ख़ुशहाल रहनि पिया। अदा नेठि अहिड़ो दौरु वरियो, सो पंहिंजे हिसाब सां अची ॾुकार पियो। ॾुकार जो पियो त हू जेको भाउ वॾो हुयो, सो उहो कुझु न कुझु मतिलबु त हुया हुनखे रिज़्क़ या 2 टे कणा, बाक़ी हू त मुआंगे कंगाल हुयो। अदा पोइ उन बादशाह मां भाउ पंहिंजे निंढे तयारी कई त बादा मुंहिंजी हिते गुज़र सफ़र नथो हले, तूं बि भाउ आहे केतिरी मुंहिंजी मदद कंदे। मूंखे इजाज़त ॾे त मां काॾे ॿई बादशाहीअ में वञा,
उते पंहिंजो घरड़ो पकड़ा अॾियां बाक़ाया जेकी ज़िंदगी मां उते सुकून ई कटियां। अदा बादशाह मतिलबु त उहो भाउ जेको आहे भाउ खां इजाज़त वठी हुई ऐं रवानो थी पियो। अदा हकिलींदो होकारींदो अचे सिधो सो हिकिड़ी बादशाही में पुॻो। उहो बादशाह उन बादशाही जो गुज़ारे वियो हुजे। अदा उते जो पुॻो त उन जो बादशाह जो कॉल थियल हुजे बाबा जेको बि नओं माण्हू अचे सो मुंहिंजी बादशाही उन जे हवाले कई वञे। जॾहिं उहो ग़रीब शख़्स पुॻो अदा उन बादशाही में पहिरियां दाख़िल थियो। बादशाह जो जनाज़ो अॻियां सां अचे पियो। उनजे बादशाह जो जॾहिं जनाज़ो पियो अचे त बादशाह ॾिठो त बणा हेॾो कॉल थियल आहे। वॾी अवाम खे ख़बर पई त बणा नओं माण्हू इहो आहे। सो बादशाह जो वाइदो बि थियल आहे जेको बि नओं माण्हू अचे त उनखे मुंहिंजी बादशाही ॾेई छॾिजो। अदा हिन ग़रीब शख़्स वञी पंहिंजे हिसाब सां सवाब ख़तर वञी बादशाह खे कुलो ॾिनो। अदा पंहिंजे हिसाब सां 2 विकूं खणाए वरी पोइते मोटी अदा हिकिड़ो हमरा हिननि जी कढायो। चवणु लॻो त हाणे बादशाह जो हे कॉल आहे हीअं जेको बि नओं माण्हू अचे सो हुनखे बादशाही ॾिनी वेंदी। सो तूं कंहिं पासे ते वेह हली त असां अचूं मोटी दफ़नाए बादशाह खे त तोखे बादशाही ॾींदासीं। हिन बादशाह जे जेको हमरा ग़रीब हुयो चई त बादशाह जी बादशाही मूंखे ॾींदा। इहो हमरा मूंखे चरियो थो करे। हिन ॻाल्हि ते गौर कोन कयो। अदा के कुंड पासे में वञी पंहिंजे हिसाब सां उन बादशाही में घर अॾणु चालू कयो। अदा बादशाह जा सिपाही जॾहिं दफ़नाए उन बादशाह खे मोटिया जो अचा किन हमरा हिननि खे किथे नज़र कोन आयो। अचे जाचा जूच हली नौकर वज़ीर सभु ॻोल्हण लॻा। ॾिठो न बणा हिकिड़ी कुंड में हमरा घर पियो थो ठाहे। अदा उते माण्हू अवाम जो बादशाह जो मतिलबु जेको बि हुयो फिरी वियो हिन ते। हिन सोचियो त बणा मरी वियुसि शायदि बादशाह कोई इजाज़त न वरिती आहे। सो हीअ त मूंखे मोचड़ा आया विया अॼु त। अदा हुननि हिनखे चयो बाबा बादशाह कोन्हे को हिन दुनिया सां गुज़ारे वियो। जंहिंखे तूं कुलो ॾिनो सो बादशाह इहो हुयो। बादशाह जो कॉल ही हुयो। अदा जेको बि नओं माण्हू हुजे उनखे बादशाही मुंहिंजी ॾिनी वञे। अदा हिन ग़रीब शख़्स खे पंहिंजे हिसाब सां वठी आया बादशाही जी दरबार में। हिनखे बादशाही लिबास पाराए उहो बादशाही ताज पाराए ऐं बादशाह जे तख़्त ते विहारे फिटी कई ग़रीब खे। अदा ग़रीब त हाली सोचियो त बणा ख़्वाब थो ॾिसां। हले हक़ीक़त आहे हाली त कुझु कुछे पियो न वरी कुछे पियो न लुछे पियो। हाणे छा कयां हलंदे हकंदे नेठि हफ़्तो ॾेढ गुज़रियो। हिन जूं अखियूं खुलियूं त वाक़ई सच में मां बादशाह थी वियो आहियां। अदा जीअं वज़ीरनि खे चवे तीअं पिया कनि जीअं नौकरनि खे चवे तीअं पिया कनि। हे ग़रीब शख़्स ॾाढो ख़ुशि थियो। हुनजी घर वारी बि ॾाढी ख़ुशि थी रही सुकून सां रहणु लॻा। अदा जेको वॾो भाउ सोते रहियो नंढो भाउ जेको छोकिरी वारो उहो हिते रहियो। अदा ही बादशाह थी वियो। हलंदे हकलंदे होकांदे हिन जो गुज़र सफ़र पे हलियो। अदा होॾो हो वॾो भाउ जेको हुयो हुनजो बि अचे हुनखे बि ग़रीबत सतायो ॾाढो बुख सतायो। उन सोचियो त बणा हाणे मूं वारो भाउ बि निकितल आहे। सो हुन जी छो न जाचा कयां मां। पहिरियां घर वारी खे चई त भला भाऊअ जी जाचा करे चवंदा कहिड़ी कुंड में आहे। अदा एतिरे में उहा छोकिरी बि जेकी आहे 16-17 सालनि जी थी वई हुजे ऐं उहो छोकिरो बि 16-17 सालनि जो थी वियो हुजे। अदा बादशाह सिधो सो आयो उन भाउ जे मतिलबु जाचा में हकिलंदो होकांदो अची भाउ जी बादशाही में पुॻो। अची हमरा खां अहिड़ा आर पार ॾेई पुछा कई त बाबा अहिड़ो हमरा आरे पारे हेतिरो टाइम थी वियो हिन तरफ़ आयो आहे तूं किथे ॾिठो वाइठो। हमरा चवणु लॻो यार अहिड़ो को हमरा ॿियो त कोन्हे को बाक़ी हीअ असांजो बादशाह जेको आहे सो इहो जेको नालो ॾसींदो इन जो इहो ई आहे। शायदि मतां इहो तुंहिंजो भाउ हुजे। अदा हुन सोचियो त हीउ जेको बादशाह आहे इहो मुंहिंजो भाउ कीअं थी सघे थो। हू जेको इहो बसर मानी लाइक़ु बि न हुयो मछी मानी लाइक़ु बि कोन हुयो त बादशाह कॾहिं थींदो। हिन यार इन ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾियो। हकिलंदे होकारंदे नेठि घर मोटी आयो। घर वारी सलाह कई त भाऊ कोन लधो हाणे छा कयां। अदा वरी कुझु ॾींहं गुज़रिया वरी ही पंहिंजे हिसाब सां जाचा में लॻो। निकितो हुन भाउ जे वरी कंहिं हमरा ॿुधा पुछा कयसि उन खां उन बि साॻी ॻाल्हि कयसि चए भाई हीउ बादशाह जो नालो इहो ई आहे जहिड़ा आर पार ॾींदो इहो बादशाह ई मतिलबु त आहे। हिन सोचियो यार हमरा ही ॿियो गॾियो आहे ॿिए हमरा बि इहो ई ॻाल्हि कई आहे त बादशाह जेको आहे सो इन नाले सां अहिड़े आरे पारे आहे यार छो न बादशाह सां मिलां वञी भला। अदा इहो इरादो करे हकले होकारे उन बादशाह जी दरबार में पुॻो। कुदरत मुंहिंजे अलाह जो बादशाह वरी पंहिंजे पुट सां गॾु हुनजो पुट बि को ॼाओ हुजे जवान थी वञे उहो शौक़ु शिकार ते पुट सां गॾु हली वियो हुजे। अदा जंहिं महिल उहो आयो अचे घर धणी सॾु कयईं। अदा छोकिरीअ हुनखे सॾ में सुञाते विधो।
छोकिरीअ चयो त आवाज़ सुञातल थो लॻे, ॾिसी था अचां। उहा छोकिरी बि हाणे 16-17 सालनि जी जवान थी वञे, ॿाहिरि निकिरी अचे, हिन खां पुछा की न केरु आहे। हिन चयो त हिन बादशाह जो बादशाह इहा दरबार ख़ाली लॻी पई, सो वज़ीर नौकर बि कोन आया। मूं चयो त सॾु छो न कयां, घर ॾे मथां बादशाह हुजे। एतिरे में छोकिरी चवणु लॻी त बाबो शिकार ते वियो आहे, सो मुंहिंजे भाउ खे वठी ॿई विया आहिनि हलिया, सो घर में केर ई कोन्हे को। अदा हिन छोकिरीअ त पंहिंजे हिसाब सां ॾिठो कढी मुंहुं त भणा मुंहिंजो चाचो। अॼु हुनखे इलाज करणु लॻी, चाचो आहे तूं मुंहिंजो, अचु तुंहिंजे घर ॾे ख़िदमत कयां, तोखे पंहिंजो घर आहे, मोशो न कर। हिन सोचियो ॾिठो त भणा छोकिरी त सफ़ा चिकनी लॻी पई आहे। हिन जे दिलि में बेईमानी थी वञे, हूअ चाचो ॻोठे त हिन चयो त चाचो असांजो काॾों आयो, उहो मुंहिंजो भाउ ई न हूंदो, बादशाह ई ॿियो आहे। हिन खे दिलि में बेईमानी थी पई, चई भला छो न हिन छोरीअ सां बगल ॻंढियां। अदा इहे छोकिरी जो ॾिठी, छोकिरीअ वॾा इलाज कया चाचो चाचो करे, पर हिन सफ़ा पोइ ते धिके छॾियो। छोरी हिन खे वणी वई, हिन चयो त बसि मज़नो थी वियो वॾो, का न का टल कयां, इन छोरीअ सां बगल ॻंढियां, कमु भलो थी वियो। बादशाह जी धीउ आहे ऐं बादशाह बि 2-3 ॾींहं शिकार ते वियल आहे, हिन खे दिलि में बेईमानी थी पई। अदा एतिरे में का धोती वञी ॻोल्हियईं, बाज़ार में वञी जाचा कयईं त पैसा 2-3 रुपया हुन धोतीअ खे ॾिनई, वारो कर का टल कर, हीअ छोकिरी जेकी बादशाह जी धीउ आहे हिन सां मुंहिंजो कंटेक्ट कर। अदा बादशाह जी जेकी हुई, जेके धोती जेकी बादशाह जे धीउ ॾे आई, अचे चवणु लॻा त भाउ मुंहिंजी धीउ खे जे यम कोन थो थिए, छो मूंखे ॾसु मिलियो आहे, जेकी बि कुंवारी छा गुॾियासि छोकिरी अची हुनजे ॿाहिरां 3-7 फेरा उबता ॾींदी, 7 फेरा सुबता ॾींदी, सो हुनजो यम जेको आसान थी वेंदो, सो मूंखे ॾसु मिलियो आहे। सो मूं सोचियो त भणा बादशाहज़ादी जी धीउ आहे, सो इन खे छो न वठी अचां, सो इन करे आई आहियां। अदा हुनजी माउ जेकी हुई छोकिरी जी, उन बि इजाज़त ॾिनसि ऐं हुन छा गुॾियासि छोकिरीअ बि हा कई। माउ खे चवणु लॻी, मां जे मुंहिंजे करे कंहिंजो भलो थिए थो त मां छो न हलंदमि। अदा छोकिरी हुन धोतीअ सां गॾु सिधो सो धोतीअ जे घर में आई। धोतीअ में त घर में त उहा हुनजी धीउ हुई कोन, उहो हिन वारो चाचो ई वेठो हुजे। अदा चाचे खे खणी ॿाहिरि हुते कांच लाराए हुन छोकिरीअ जी, ऐं उबता 7 फेरा ॾिनई। जंहिं महिल फेरा ॾिए पई, उन महिल हिन लटो लाहे मुंहं तां हिन जी ॿाम वरितो। अदा ॿाम जो वरितो, अदा हिन खे ख़बर पइजी वञे हीअ त भला आहे कोन, हीअ त चाचो मुंहिंजो आहे। अदा छोकिरीअ ज़ोर ॿोर ॾिना, छोकिरी का ताक़त में घणी उबती सुबती हेॾां होॾां हलाए की हुन खां हथु छॾाए वई, छोकिरी या कांच उते फिटी कयो रवानी थी पई। अदा छोकिरी त वई हली हकिल न होकार दो त पंहिंजी घर पुगी वञी, अची मां ॾिठो त भणा हीअं हरे हारे पारे छोकिरीअ जे पुगी आहे। सो पुछा की न मां छॾे हवाल, तूं भला हीअ हिन हवालनि में आई आहीं। चवणु लॻ मां अमड़, हुननि जो को सोण हुयो, जेको बि 7 फेरा उबता सुबता ॾींदो आहे, सो उहो पंहिंजी सलवार फिटी करे ईंदो आहे, सो मां पंहिंजी सलवार फिटी करे आई आहियां, सो इहा ॻाल्हि आहे। अदा हिन छोकिरीअ माउ खे हक़ीक़त कोन कई त मूंसां का चाचे अहिड़ी हालत कई आहे। अदा हिन सोचियो त भणा हीअ हले केरु हुयो, कीअं मसलो आहे। भला हाणे छोकिरी वञी ॻाल्हि कंदी बादशाह खे त फलाणो हमराह आहे, मूंखे सुञाणे वई आहे, सो चाचो चाचो ॻोठे थी, ज़रूरु का ॻाल्हि आहे, पहिरियों मां हिन बादशाह सां मिलां। अदा पुछा की त बादशाह कॾहिं ईंदो, त आसे पासे में चई सुभाणे न परीहं बादशाह अची वेंदो। अदा कहिड़े तरफ़ ॾे वियो आहे, काथां ईंदो, अदा फलाणे तरफ़ ॾखिणे पासे न वियो आहे, ॾखिणे जी कुंड पासे रहंदो। अदा हीअ वञी हिन कुंड ते बीह रहियो, उहा छोकिरी वारी सलवार खणी। अदा जीअं बादशाह आयो पुटु सिधो, अदा चईंसि बाबा हीअ ॾिस तुंहिंजी धीउ, पर भाइरा पाण में भाउ करे ॾिठो सुञातईं, ॾाढो खिली मुरकी मिलिया, अची सॼो तेर पितर करे हाल ईंदो, वीचारा हीअ त मुंहिंजो भाउ आहे, जे घर वेंदो त बाक़ाइदे मुंहिंजी मतिलबु त भाइटी ॻाल्हि कंदो त चाचे मूं त हीअ हालत कई आहे, इन करे छो न भला मां कन भरे छॾियांसि। अदा हुन कांच ॾेखारी पंहिंजे भाउ खे त भाउ तुंहिंजी धीउ जा हीअ अफ़ालनि, मां त चवां पियो पंहिंजे घर जी बहू बणाईंदोमांसि, पर उन त हीअ कारो मुंहुं कयो आहे, मां पकड़ियोमांसि। अदा फलाणे हले केरु हुयो, उहो बि भॼी वियो, तुंहिंजी धीउ बि भॼी वई, पर उनजी हीअ सलवार अथई। अदा बादशाह जी जॾहिं उहा ॾिठी, उनजे भाउ त दफ़ा कारो कारो किरन थी वियो। अदा जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, उते वेठा बादशाह इहो साॻियो हिन वारो भाउ ऐं चाचो ॿई वेठा, पीउ ऐं चाचो। जंहिं महिल इहा चाचे जो हुनजी ॻाल्हि ॿुधी त उनखे पेट में गड़बड़ पई। अदा उहो उथियो पियो वञे, मूंखे डंडो हथ में, मां चवां वेह जट जा पुट न उथिजांइ। अदा वरी वेही रहियो। अदा कहाणी वरी शुरू कई छोकिरीअ, त
पोइ जंहिं बाबे तां पंहिंजे पुट खे ऑर्डर ॾिनो त वञ पंहिंजी धीउ खे क़तलु करे आ किथे बि वञी मां घरु अचां माना इहा छोकिरी घर में न हुजे, जे इहा हूंदी त तूं न हूंदे। मुंहिंजे भाउ खे जीअं ऑर्डर मिली वियो उहो सिधो सो आयो अची चयईं अमड़ के त अमड़ माइटनि पला भरण मतिलबु त फलाणनि बादशाह जी शादी आहे, सो अधीअ खे संभराए तयारु कराए त मां वठी वञा सॾु भरे अचां। अदा मूंखे जॾहिं अधे ॻाल्हि ॿुधमि ऐं बाबे जो न्यापो ॿुधमि मां देरी न कईसीं, हार सिंगार करे उन सां उहा छोकिरी चढ़ी पई। अदा उन भाउ सां हल कलंदे होकारने विच झंगल में अची भाउ हिन खे चयो त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो हाणे मां तोखे क़तलु कंदुमि। एतिरे में पोइ छोकिरीअ जे भाउ खे इलाज करणु लॻी, अदा मुंहिंजे क़तलु करण मां तोखे कुझु बि न वरंदो, मां हथ थी ॿधाई ॿाहूं थी ॿधाई, मां तुंहिंजी भेण आहे, मूंखे मारण मां तोखे कुझु न मिलंदो। बहरहाल हाणे मूंखे जीअ जो मतिलबु जान ॾे बख़्शुक, सो बहरहाल मां तुंहिंजी बादशाही ॾे कोन लड़ंदुमि, सो मां पंहिंजे हिसाब सां हली वेंदुमि। बाक़ी तूं कंहिं हरण जूं अखियूं कढियूं वञी अबे खे ॾेखार त मां अखियूं कढियूं आयो आहियां, पंहिंजी भेण मारे आयुमि। वरी तूं किथे न ॾिसंदे बसि सम्झी ईअं तुंहिंजी भेण मरी वई, सो इहा मूंखे मूं ते थोरो कर। अदा हू भाउ हुयो हुनखे मारे न सघियो। अदा एतिरे में पंहिंजी भेण खे जंगल में फिटी करे ऐं कंहिं हरण जूं अखियूं कढी सिधो सो पंहिंजे घर मोटी आयो। अचे पीउ खे तेर पितर करे ॿुधाईं त बाबा हीअ अधीअ जूं अखियूं अधीअ खे मारे आयुमि जंगल में। अदा छोकिरीअ खे जॾहिं भाउ फिटी करे आयो, हाणे बर बिराण में नांग बलाऊं विछूं जानवर रहनि पिया, सो हाणे हिन चयो छा कयां। अदा हिकिड़ो वॾो वणु ॾिठईं, उन ते मथे चढ़ी ऐं वेही रही। एतिरे में हिकु बादशाह शिकार कंदे कंदे उन वण हेठां अची रंध पचाव चालू कयो। अदा बादशाह जो ओचितो मथे नज़र कई, ॾिठे न बणाए हिकु ख़ूबसूरत औरत मथे वेठी आहे। बादशाह टप ॾे पुछा करण लॻुसि केरु जिन्ना भूता छा आहे। एतिरे में उहा छोकिरी शहज़ादे चवणु लॻसि न मां जिन्ना न भूता, मां हिकु मतिलबु त ॾुखनि जी मारियल सूरनि जी मारियल हिकिड़ी आई आहियां, सो मूंसां को मां जिन भूत न आहियां। अदा बादशाह जो त लही आहे हेठि। अदा बादशाह जे हेठि लही आई, बादशाह खे चयईं त हाणे मां थोरी नंगी आहियां, मुंहिंजा लटा कपिड़ा झंग में फाटी विया न, सो मूंखे अजरक ॾे मां पंहिंजो जिस्म ढकियां। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां अजरक ॾिनसि ऐं घोड़े ते खणी बादशाह जो शिकार थियो। बादशाह सभिनी नौकरनि खे चयो त हल त हलाऊं। बाबा सिधो सो पंहिंजी बादशाही में पुॻा। अदा बादशाह हिन खे चयो त मां सां शादी कंदुमि। अदा छोकिरी चवणु लॻसि चलो बादशाह तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी शादी कर त भली कर। अदा बादशाह हिन सां शादी करे ठठ सां वेही रहियो। अदा उनखे 2 ज़ालूं अॻे हुयूं, 3 ज़ाल हीअ थियसि। अदा छोकिरी पंहिंजे हिसाब सां उन बादशाह मां छोकिरीअ खे पुट बि ॼाओ ऐं धीउ बि ॼाई। अदा बादशाह जे पंहिंजे हिसाब सां उनजो ॾाढो सुकून सां गुज़र सफ़र थिए पियो वेठो। अदा बादशाह जो जेको वज़ीर हुयो, सो वज़ीर पंहिंजे हिसाब सां वॾा सियाणा हूंदा आहिनि, वज़ीर रखिबाए तॾहिं न। अदा हिकु ॾियारे जेका असांजी ॿियूं बादशाह जो मतिलबु त ज़ालूं हुयूं, उन्हनि जा भाइर के ईद ते आया, पोइ उन्हनि जा ॿार जेका हुया सो उन्हनि पंहिंजनि मामा मामा करे उन्हनि खे चिंबड़ी पिया। बादशाह ज़ादीअ ॾिठो त भणा मुंहिंजा बि भाइर हुजनि हा ऐं मुंहिंजा बि बच्चा जेका आहिनि उन्हनि खे मामा मामा करे इन्हनि वांगुरु चिंबड़ना। इहा हिन खे ज़हन ते ॻाल्हि वेही वेही अचे रोई पई। अदा ढुंढ कर जी बादशाह ज़ादीअ जी पई पई। बादशाह आयो, बादशाह ॾिठी त भला मुआरी घर वारी ऊंधी मंझि कयूं पई आहे। अदा बादशाह हैरत में अचियो, हिन खां अची पुछा की त ॾे हाल वाल। हिन सॼी तेर पितर करे ॻाल्हि ॿुधायसि त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, हे तुंहिंजी ॿियुनि मतिलबु त पुटनि जा बचनि जा पंहिंजा भाइर मतिलबु त मामा आया न, काश जे मुंहिंजी जो बि बचनि जो मामा हुजनि हा, उहे अचनि अॼु मूंखे उन्हनि जा पूर पिया आहिनि। अदा बादशाह चवणु लॻो तुंहिंजा माइट काठेदार आहिनि। हाणे बादशाह खे चवणु लॻे हाणे ख़बर काई न आहे, मूंखे वॾो अरसो थी वियो आहे, तूं तक़रीबन 12 साल थी विया आहिनि मूंखे, पोयों जी का ख़बर न आहे, मूंखे कहिड़ी ख़बर सही। अदा बादशाह खे इहा टेंशन वठी वियो। हिन चयो त भणा हाणे मुंहिंजी हयाती रही त हिन खे मिटनि सां मिलाइणो पवंदो। अदा बादशाह इहो सोचे अची वज़ीर सां ॻाल्हि कई। अदा वज़ीर खे ॻाल्हि करे बादशाह ॿुधाई त बाबा हीअं मुंहिंजी घरवारीअ खे सिक लॻी आहे माइटनि जी, सो हिननि जी माइटनि जी जाचा था लहो त कहिड़े मुल्क में न कहिड़ी विलायत में न। बादशाह खे चवणु लॻो वज़ीर
बादशाह सलामत इन्हनि जी जाचा मां हलां थो। सो हाणे हीअं कयूं था, सो तूं पंहिंजे हिसाब सां जाचा ते निकिर, बसि असां पंहिंजे हिसाब सां जाचा ते निकिरूं था। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह जेको हुयो उन सोचियो वज़ीर खे, वज़ीर वरी बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे जेके बादशाह जा जेके माइट घुमाइणा आहिनि त तूं खे कहिड़ी ख़बर किथे आहिनि या कीअं आहिनि। हाणे मां ॿेड़नि जो सफ़र करे सिधो सो उन माइटनि जी जाचा कयां थो, तूं हीअं कमु कर। वज़ीर चवणु लॻुसि तूं बादशाही संभाल, सो मां पाके तुंहिंजी माईअ खे घुमाए थो अचां माइटनि जी, सो हेॾां होॾां जाचा जूच मां थो कयां। बादशाह सलाम तूं छुजले रुले थो, हाणे तुंहिंजी मुंद बि न आहे उहा। अदा बादशाह हिन वज़ीर जे ॻाल्हियुनि में अची वियो। वज़ीर बेमान हुयो अॻई, बादशाह जा जेके खणी ॿेड़नि ते उन मिल्कियत कुझु 5 रुपया खणी ऐं सिधो सो रवानो थी पियो। अदा बादशाह जा जेके हकिलंदा होकरंदा अॻे ॿेड़नि जा सफ़र दरियाहनि जे विचों थींदा हुया। अदा उन विच ते मतिलबु त मालातूं हूंदियूं हुयूं हर कंहिं हिसाब सां, मतिलबु त बादशाहियूं हूंदियूं हुयूं, मतिलबु दरिया जे कपिड़नि सां हुयूं। 12 कोह ते बादशाही हूंदी। अदा बादशाहियुनि जी जाचा हलंदे हकिलंदे होकरंदे अचनि पिया, पर वज़ीर जेको हुयो त बेमान थी पियो। हिकु ॼाणे राति जो ॾींहुं मतिलबु सफ़र न कंदा हुआ, ॾींहं जो सफ़र कंदा हुआ। राति जो कंहिं कंधे ते अची ॿेड़ा बंदि करे अची वेही ऐं पंहिंजे हिसाब सां राति टिकंदा हुआ, सुबुह ते वरी ॿेड़ा चालू कंदा हुआ। अदा राति थी बादशाहज़ादीअ ॾे वज़ीर आयो उथी, चवणु लॻो बादशाहज़ादीअ खे त मूंसां इश्क कर, न त मां पंहिंजे हिसाब सां मारींदोमांइ, तोखे बि तुंहिंजे बचनि खे बि। बादशाहज़ादी चवणु लॻी ओ वज़ीर बेमान, तूं असांजो नमक थो खाए, तूं मुंहुं में अखियूं विधियूं न, केतिरे टेम खां वठी असांजो नमक थो खाए पियो, तोखे छा थी वियो जो तूं अॼु मुंहुं में अखियूं विधियूं न। एतिरे वज़ीर चवणु लॻो नमक मतिलबु त नमक मन त पंहिंजी जाइ ते रहियो, पर मुंहिंजी तोसां दिलड़ी लॻी वई आहे। तुंहिंजो मुड़ुसु बादशाह जेको आहे अॼु सुभाणे आहे कुराड़ो थी वियो आहे, तुंहिंजी हीअ नई जवानी आहे मुंद अञा फुलारजंदी पई, तूं मूंसां इश्क कर, बगल गंढियूं पाण में, बसि चटो पियो हलंदो, न बादशाह खे ख़बर पवंदी न ॿिए खे ख़बर पवंदी। एतिरे मूं छोकिरी चवणु लॻसि त वज़ीर तूं जीअं चवें थो ईअं कॾहिं बि न थींदो, भले तूं जेॾो ज़ोर लॻाइणो ते लॻाए। अदा वज़ीर खे कावड़ वठी वई, 2-3 बादशाहज़ादी खे चंपा हयईं, चईं त हा कर। वरी वञी बादशाहज़ादीअ हा न कयो त वञी उनजे पुट खे वताई, चई हीउ तुंहिंजो पुटु मां दरिया में उछलियां थो, हा कर। हिन जो कुझु बि थी पए, हीअ जेकी मुंहिंजी इज़त आहे सो मुंहिंजे मुड़ुस जी अमानत आहे। वज़ीर तूं हिन मां कुझु बि न हासिलु करे सघंदे, भली मुंहिंजो पुटु मारे या मूंखे मारे। अदा वज़ीर खे कावड़ वठी वई, वठंदे हथु उन छोकिरे खे सिधो सो वञी दरिया में उछलियईं। अदा छोकिरो त वियो हलियो उहो पाणीअ में, वज़ीर वरी साॻी जॻह ते अची सुम्ही पियो। अदा वरी सुबुह थी वरी खेर सां ॿेड़ा हकिले करे रवाना थी पिया। वरी साईं ॿी राति पई, वरी वज़ीर उथी आयो वरी बादशाहज़ादीअ ॾे। बादशाहज़ादीअ खे चयईं वारो कर, छा थी चवें बगल ॻंढेंदी आहे मूंसां न। बादशाहज़ादी वरी हिन खे साॻी ॻाल्हि कई त वज़ीर तूं नमक हराम छो थियो आहे, छाजे करे थो ईअं करें, जॾहिं तोखे मूं हिकु चकर चयो त मां न तोसां मोहबत कंदमि, तूं छो ज़लील थो करे मूंखे। अदा वज़ीर हिन खे बार बार चवंदो रहियो, पर हिन जो साॻियो इनकार जो जवाबु हुयो। वज़ीर वठंदे वरी हुन जी छोकिरीअ मथ विधा। वज़ीर चयो छा थी चवें हा या न। हिन चयो त वज़ीर कुझु बि करे छॾ, मूंखे मारे खणी मुंहिंजी छोकिरीअ खे मारे, पर मां इनकार कयो आहे, इनकार कंदमि, छो त मुंहिंजी हीअ इज़त मुंहिंजे मुड़ुस जी अमानत आहे, ॿिए कंहिंजी न आहे। अदा वज़ीर खे वरी जज़्बात अची वई, वज़ीर वरी उहा छोकिरी उथी उछले छॾी। अदा हिते वरी बादशाह जो जेको वज़ीर हुयो उनखे फिफड़ी पई। वज़ीर जंहिंमहिल फिफड़ी पई, वज़ीर उथण वारी कई, मूंखे डंडो हथ में बड़ा कढायोमांसि, मां पुट ईअं न उथंदे, ॻाल्हि पूरी करण ॾे पुट, मूंखे ख़बर पइजी वई तुंहिंजे पेट में गड़बड़ आहे। अदा वज़ीर वरी वेही रहियो, वज़ीर जो गिलो बंदि हुया, वज़ीर काॾे भॼण जी तयारी न करे सघियो। अदा वरी चौथी राति आई। अदा चौथी जो राति आई, हाणे बादशाहज़ादीअ चयो हेॾो मुंहिंजा पुट विया, हेॾी मुंहिंजो सभु कुझु वियो, हाणे छा कयां, चई हाणे का न का गेम खेॾां। अदा बादशाह जेको चयो वज़ीर खे, वज़ीर सलामत तोसां मुंहिंजी मोहबत आहे, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। वज़ीर चवणु लॻो त शर्त कहिड़ो आहे, चई शर्त इहो ई आहे ॿई हलंदासीं मोहबत कंदासीं,
बेड़े में न पर हेठि लही बेड़नि तां। हिन चयो चलो ठीकु आहे जीअं तूं चवें, पर मोहबत त बगल त ॻंढिणो आहे तोसां, तूं हाणे मञी आई आहे, हल त हलऊं। अदा वज़ीर ऐं उहा बादशाहज़ादी लही हेठि ऐं पाण में विया। आतारे आतारे वज़ीर खे ॿाहिरि उन बेड़नि खां कढी ऐं वज़ीर खे पंहिंजे हिसाब सां उनखे चयईं त हाणे तूं हिकु कमु कर, तूं मतिलबु त थोरो साइड ते थी बीह त मां मतिलबु त हिकु कयां। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां तयारु हुयो त हाणे बगल ॻंढण जे थी त भला हिकु बिकु करे। अदा हिनखे हिकु बिकु करिणो कोन। वज़ीर पोइ ते जीअं कंधो विरायो, हिन पासो ॾेई खणी अलाह तौर किथे जंगल हुयो, उन जंगल में खणी आ कयईं। अदा जंगल में हली वई, वज़ीर इंतज़ार में वेठो, अदा वारो कर हा कर हा कर। अदा 2-3 मिंट या गुज़रिया, वज़ीर लोणो हणे त बादशाहज़ादी आहे ई कोन। अदा वज़ीर चयो त हञ बड़ा आवाज़ करे वई, हेॾे होॾे पेरा खईं, पर जे हाणे धूड़ वञी पाए, अले जिनो अले भूतो अले काॾे गायब थी वई। वज़ीर सिधो सो वञी पंहिंजे बेड़नि वटि आयो। हाणे वज़ीर बेड़नि वटि आयो। वज़ीर सोचियो हीउ हेॾो कमु कयो आहे, हाणे छा कयां। अदा पंहिंजे हिसाब सां वरी वियो, ड्रामेबाज़ी कयईं, वञी बादशाह खे वञी सिधो सो वञी ॻाल्हि कयईं त बादशाह सलामत, तुम्हारी ज़ाल जेकी हुई अले जिनो अले भूतो असांखे झंग मां हथ आई, वरी साॻे हंधि झंग में पुॻा त उन झंग मां गायब थी वई। अले कहिड़ी शइ हुई, अले उहे बचा बि पंहिंजा खाई वई, अले काॾे वई, बचन सिधो गुम थी वई। अदा हिन बादशाह खे मतिलबु त यकीन न पियो अचे हिन ज़बान ते, चए पियो त हाणे ते बि भला मञिणो पइजी वियो, वज़ीर जो चवे थो। अदा बादशाह खणी यकीन कयो। अदा छॾ बादशाह ऐं वज़ीर खे, वटि उन छोकिरीअ खे जेकी झंग में वई। अदा झंग में जो वई राति, सॼी राति उन बड़ में चढ़ी ऐं हेठि लही, हाणे ॾिठे न काॾे आ कयां। अदा हकिल ने हो कंदी उन जंग मां वारनि जे ड्राम मां हिकिड़े पर बिरान में अची पुॻी, उते वञे पई। हिनखे बुख बि लॻी, उञ बि ॾाढी लॻी। अदा एतिरे में ॾिठे न हिकिड़ा 4 जोगी पिया था अचनि। अदा जोगी 4 पिया था अचनि। जॾहिं जोगियुनि जी अखि हिन छोकिरीअ ते पई, हू चवणु लॻो मुंहिंजी ज़ाल आहे, हू चवणु लॻो मुंहिंजी ज़ाल आहे। अदा 4 उन छोकिरीअ मथां आया, इहे रुॻो रड़कींदा अचनि त हू चवे त मुंहिंजी आहे, हू चवे त मुंहिंजी आहे। एतिरे में उहा शहज़ादी चवणु लॻनि त मां थींदमि त हिकिड़े जी, तव्हां चईंजी त कोन थींदमि। हाणे तव्हां वटि को चङो आहे, वॾो आहे, सोने खां फ़ैसिलो करायो, पोइ जंहिंजे नाले चवंदी मां उन सां शादी कंदुमि। अदा ही छोकिरीअ खे वठी सिधो सो वॾे जोगीअ वटि आया। अदा जोगी हिन जी हालत ॾिसी, हिन जो अफ़ाल ॾिसी, हिन जो सॼो तेर पितर ॾिसी, अदा हू वॾो हुननि मां, हुन फ़ैसिलो कयो बाबा हीअ तव्हांजी भेण आहे, मुंहिंजी धीउ आहे, मानी टुकर पचाए सभिनि खे खाराईंदी पई, लटा बि धोई ॾींदी। बाबा कंहिंजी हीअ ज़ाल न आहे, बाक़ी वधीक हीअ चाहे त तव्हांखे परणाए सघे थी, बाक़ी हीअ तव्हांजी भेण आहे। अदा जोगुण चयो भला हाणे बाबा तूं भेण करे ॾिनी आहे, असांजी भेण ॾींहं क़यामत ताणी। अदा इहा ईअं ॻाल्हि थी वई। अदा उहे जोगुनि वटि हूअ रहणु लॻी। अदा जोगुनि जो कमु आहे पिनणु खाइणु। हुन अहिड़ो कमु कयो, पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हुन जोगुनि खे सॼो तेर पितर किसो करे ॿुधायो त हेतिरे मां हीअ ॻाल्हि, हेतिरे मां हीअ ॻाल्हि, सॼी ॻाल्हि करे ॿुधाईनि। बाबा जोगुनि चयो त हाणे तुंहिंजा मिट असां गुलराईंदासीं, भली काथे वञनि। अबा हिन छा कयो, उहे जोगुनि वारा वेस करे, सॻा हार सिंगार उहे पंहिंजे हिसाब लाइ, मायुनि मां मर्द थी, उन्हनि सां साॻिए जोगुनि सां बादशाही रुलंदी पिनंदी वते पई। पंहिंजे हिसाब सां उहे पीउ माउ, उहे वज़ीर नौकर ॻोल्हींदी वते पई। अचे बाबा हिते पुॻी आहे, सो हुन बादशाह ॿीअ में अची पुॻी, हुन बादशाह जो नालो हिन खयो। अदा जीअं बादशाह में ही वेठा, जंहिंजी कचहरी पई हली, उन बादशाह जो नालो खणी ॿुधाईंदा भाउ उन बादशाह जे भत में आई आहे। अदा हिते उन जेको मुड़ुसु वेठो, उनखे फिफिड़ी पई। हीउ चवणु लॻो हाणे ॻाल्हि ॿुधाए त उहा काॾे वई। सभिनि खे पंहिंजे हिसाब सां पेट में फिफिड़ी त हाणे कंहिं मसइलो थियो आहे, औरत आहे किथे। अदा हे बादशाह पंहिंजे हिसाब सां परेशान थियो, अवाम पंहिंजे हिसाब सां परेशान थियो। चए इनाम अवाम इकराम बासिन बाबा हेतिरा वठि, हेतिरा वठि। हे से फ़क़ीर चुप करे वियो। बाबा हिन बादशाह में पुॻी, वधीक मूंखे ख़बर न आहे त छोकिरी काॾे वई। अचे इनाम इकराम चवणु लॻी। अदा हिकिड़े तरफ़ बादशाह मायूं विहारियूं हुयूं, हिकिड़े दफ़े बादशाह जा जेका वज़ीर नौकर अवाम हुयो, दरबार ॿई लॻल हुयूं। होॾो मायूं बि आवाज़ ॿुधनि पियूं, हेॾो मर्द बि आवाज़ ॿुधनि पिया। अदा छोकिरीअ जी माउ उथी उनजी ऐं चवणु लॻी त इहो फ़क़ीर न आहे, इहा मुंहिंजी धीउ आहे।
ईअं चवंदी वई उन महिल उहो फ़क़ीर जेको ॻाल्हि खणी पियो ॿुधाए उनजी अखियुनि मां ॻोढ़नि जा नार वहण लॻा। चवण लॻी अमड़ तूं ई आ माउ जी मूंखे सुञातो, जी मूंखे पालियो, जी मूंखे निपायो, तूं ई मूंखे सुञातो, बाक़ी कंहिं न सुञातो। सो मुंहिंजी माउ तूं आहियां, उहा मां ई आहियां। निभागी सिभागी पाण खे मयार हुजण लॻी। उन महिल हाय हाय कहण लॻी। अदा उनजो पीउ जेको हुयो पंहिंजे भाउ ॾिठईं त भाउ ते ॾिठईं त बनाद जो कंधु चढ़ण में लॻो पियो आहे। अदा हुन बादशाह पंहिंजे वज़ीर ॾिठो त वज़ीर जो कंधु बि चढ़ण में लॻो पियो आहे। अदा हाणे बादशाह उनखे चवण आहे जेके ॻाल्हि जंहिं वटि हले पई उन बादशाह खे चवणु लॻा भाई असल में असांजी धीउ आहे जोगियाणी वेस में हिन पंहिंजो किसो खणी ॿुधायो आहे सॼो। अदा बादशाह जे अखियुनि में बि ॻोढ़ा अची विया त हिन सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे। पंहिंजे चाचे केसि वज़ीर केसि पंहिंजा ॿ बच्चा मारे अची हिन हाल में हिते अची पुगी आहे। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां इनाम ॾिनो ऐं इंसाफ़ बि उनखे कयईं। अदा उहो वज़ीर उहो हिनारो चाचो बादशाह उन्हनि खे ट्रुआ घुराए घासलेट हाराए उन महिल ई वाड़े उहे धोतियूं उहे बादशाह जेका बि हिन जा ज़ुल्मी हुआ उन्हनि खे मतिलबु त साड़े खाक करे फिटी कई। अदा बादशाह जे पुट जी शादी थी वई। सो धूमधाम सां ॻाल्हियूं बि पूरी थी वियूं। सो असां पंहिंजे हिसाब सां देगियूं बेगियूं धोई शमाना वमाना पुॼाए पंहिंजे हिसाब सां पुॻासीं। उस्ताद गुलाम हुसैन मूंखे पंहिंजे घर छॾे वियो, पाण वरी पंहिंजे ॻोठु वियो। सो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी दोस्तो। उमेदु आहे त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। बाक़ी जेकी छोकिरी हुई उहा साॻे मुड़ुस ॾे वई हली। सो जेकॾहिं कहाणी पसंदि अचे त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो। वधीक मिलंदासीं नई कहाणी सां गॾु। दुआनि में यादि रखिजो कुर्बान अली कलोड़े खे अल्लाह निगहबान।